PSDI जी SHO मोहतरम जनाब गुलाम हैदर पंवर तरफा बेहतरीन कार्रवाई दौरान कुछ ॾींहं अॻु थियल मोटरसाइकिल चोरियुनि जा केस कामयाबी सां हल करे वरिता। PSDI जी SHO गुलाम हैदर पंवर तरफा बेहतरीन कार्रवाई दौरान कुछ ॾींहं अॻु थियल मोटरसाइकिल चोरियुनि जा केस कामयाबी सां हल करे वरिता आहिनि। तफ़सील मूजिब PS टंडोबागो जे हद मां चोरी थियल जोधो रबारी जी मोटरसाइकिल ऐं PS पंगरियो जी हद मां चोरी थियल ॿी मोटरसाइकिल रिकवर कई वई आहे। ॿिन्ही गाॾियुनि खे क़ानूनी कार्रवाई मुकमल थियण बैदि मालिकनि हवाले कयो वियो। उन मौक़े ते SHO गुलाम हैदर पंवर चयो त असां कंहिं बि ॾुहारी खे बख़्श कोन कंदासीं। ॾुहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं जारी रहंदियूं। UCDI जे वाइस चेयरमैन शाहिद खोसो, टीम ह्यूमन राइट्स मीडिया कोऑर्डिनेटर ज़िला बदीन अली गुलाम खोसो, मोहदिस हाशिम पंवर बि मौजूदु हुआ। यादि रहे इहे चोरियुनि जूं वारदातूं कुझु ॾींहं अॻु ॼाणायल हथुनि अंदरि थियूं हुयूं, जेके बर वक़्तु कोशिशुनि सबबु रिकवर कयूं वयूं। रिपोर्ट करे रहियो आहे मुजतबा खोसो, मीडिया सेल, सोशल मीडिया सेंटर सिंध, ॾेई शहर।